तव्हां तमामु सुठो कयो जो तव्हां ग़रीब हारियुनि जी मदद कई, न त ही फसल सड़ी तबाह थी वञनि। सुल्तान, वो मुहावरो कौन ॿुधो अथई? मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। रोज़ी रिस्क जो ज़ामिन त रब पाक आ, असां त सिर्फ ज़रिया आहियूं। साइण, मूंखे पक्का सबूत मिली विया आहिनि त वाह खे खंड सालार खान हणायो आहे। सुल्तान, मूंखे ख़बर आ, मां सालार जी फितरत खां वाक़िफ़ आहियां। सबूत न बुझनि हा न, तॾहिं मूंखे यकीन हो त इहो कुधो कम सालार ई करे सघे थो। इहो सालार आखिर केसी ताईं तव्हां सां विढ़ंदो रहंदो? सालार खे सोचणु घुर्जे, आखिर तव्हां हुनजी वॾी भेण आहियो। सालार खे जेसि ताईं सज़ा न मिलंदी तेसि ताईं इहे सालार जा कुधा कम हूंदा। सालार खे खुदा जो डपु त आहे कोन, ऐं न ई कोई माण्हू उन जे साम्हूं थो बीहे। तव्हां भले सालार खे माफ़ करे छॾियो, पर मां सालार खे माफ़ कॾहिं बि कोन कंदुसि। मूंखे पक आहे त हिक न हिक ॾींहुं ही मारूअड़ा ज़रूर उथंदा, ऐं जॾहिं न ही उथिया त तूफ़ान थी उथंदा। पोइ न सालार खे केरु बचाईंदो? सुल्तान, सालार जेको न सदोरीअ सां ज़ुल्म कयो आहे उहो कतई माफ़ीअ जे लाइक़ न आहे। मां कॾहिं बि बख़्श कोन कंदसि सालार खे। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम अस्सलाम सुल्तान। उस्ताद, हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे? कुझु ठीकु त आहियो न? मां ठीकु आहियां पुटु, तूं मुंहिंजो फिक्र न कर। रुगो इहो ॿुधाए त मुंहिंजी धीउ सदोरी कीअं आहे? उस्ताद, सदोरी जो अञा इलाज हले पियो, सुभाणे या ॿिए ॾींहुं इंशाअल्लाह ठीकु थी वेंदी। सुल्तान पुटु, वो हीअ कीअं ख़बर ॿुधी आहे? डॉक्टर चवनि था त सदोरी अंधी थी वई? न साईं, माण्हू वतन था कूड़ियूं अफ़वाहूं फैलाईंदा। हा, डॉक्टर इहो चयो आहे त मतां सदोरी जी नज़रुनि ते असर पवे, पर इंशाअल्लाह ताला सदोरी ठीकु थी वेंदी। सुल्तान, सदोरी जी कार अथई पुटु, उन जे जिस्म में मुंहिंजे मरहूम धीउ जो रूह पियल। मां सदोरी खे ॾिसंदो आहियां त ईअं लॻंदो आहे ॼण मुंहिंजे अङण ते मुंहिंजी धीउ पई थी घुमे। साईं, हाणे तव्हां सदोरी जो को ॿियो कोन कयो। सदोरी हाणे असांजे हथ में। मां बि हाणे उथण वेहण जहिड़ो थी वियो आहियां। दिलि थी चवे त मां सदोरी सां मिली अचां। न साईं, अञा डॉक्टर चयो आहे त तव्हां 40 ॾींहं पंधु न कंदव, छो त तव्हांजी दिलि जा वाल बंदि आहिनि। हुन ॾींहुं घणे रोअण जे करे तव्हांखे दिलि जो दौरो पियो। धीउ खां परे रहणु ईअं आहे जो साह खां सवाइ ज़िंदगी गुज़ारे। साईं, मां सदोरी खे हिते वठी ईंदुसि, तव्हां रुगो दुआ कयो त सदोरी जल्द ठीकु थी वञे। पुत्र, मुंहिंजो त वार वार तव्हां सभिनी खे दुआऊं, रब कंदो तव्हांजा बेड़ा पार थींदा। आमीन उस्ताद। चङो उस्ताद, मां हाणे हलां थो, ऐं हा, तव्हां पंहिंजो वधि खां वधि ख्यालु कयो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।